मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी रोज़ सां रूह खे राहतूं थियूं मिलन रब तो राज़ी थिए चाहतूं थियूं मिलन रोज़ सां रूह खे राहतूं थियूं मिलन रब तो राज़ी थिए चाहतूं थियूं मिलन रोज़ा रखंदड़ हूंदा अर्श जे पाछे में रब जो रोज़ा इतन लही ऐलान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी आहे खुशबख्त सो जंहिं बि रोज़ा रखिया माण्हू अॻिते उहो ॾींहुं ॾिसंदो सुखिया आहे खुशबख्त सो जंहिं बि रोज़ा रखिया माण्हू अॻिते उहो ॾींहुं ॾिसंदो सुखिया ख़ासि रहमत रबीअ जा सो पसंदो मज़ा जेको थींदो ख़ुदा जो बाफ़रमान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी रब मिठे जे रज़ा लाइ उन बुख सहण आ इबादत उची रब खे राज़ी करण रोज़े सां जो मरे ॼण शहीदा थियो एॾो मौला कयो रोज़े जो ई शान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी माह हिन में न जंहिं पाण बख़्शायो सो हलाकुत मदनीअ फरमायो हेड़े मौक़े मां बि जो न फ़ाइदो वठे सो निभागो चंड्रो केॾो नादान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी जो धणीअ जा सभई फर्ज़ पूरा कंदो हूंदो सेठार अब्दुल समद सो बंदो हिते ऐं हुते ख़ुशि सुखियो साईं जे छांव में सोई रहंदो ॾिनो हिन खे जय मान वा मोटी आयो वरी माह रमज़ान वा जो खणी आयो जन्नत जो सामान वा थोड़ा मालिक मिठे जामनूं दम बदम जंहिं असां ते वॾो ही कयो एहसान वा मोटी आयो वरी।